तो सिंध बचा बिलावल रक्षा बचो खे बिलावल झेड़ो आ वफाक सिंधु दे तो सा झेड़ो आ वफाक सिंधु दे तो सा झेड़ो आ। ख़बर शामिल कयूं पिया खैरपुर मां रिपोर्ट अली गुलशर जी। खैरपुर सिंधु दरिया ते तकरारी कैनाल ठहण वारे अमल खिलाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला खैरपुर जे अॻवाननि ऐं कारकुननि वसाण हाउस खां प्रेस क्लब खैरपुर ताईं एहतियाती रैली कढी। रैली में MNA सैयद जावेद अली शाह जेलानी, अॻूणो MNA ज़िला सदर हाजी नवाब खान वसाण, MNA नफ़ीसा शाह जेलानी ऐं ॿियनि शिरकत कई। रैली शहर जे मुख्य चौकनि CID मोड़, छत्ती चौक, शोक सेंटर, कोड रोड खां थींदी प्रेस क्लब खैरपुर ताईं पहुती, जिथे रैली खे ख़िताब कंदे MNA सैयद जावेद अली शाह जेलानी चयो त मां सभ खां अॻु में पाणी वारे मसइले ते इस्लामाबाद में एतिराज़ कयो हो। समूरी सिंध में बाद में ही मसइलो उभरियो आहे। 1998 में जेकॾहिं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो कमूश शहीद में कालाबाग डैम ख़िलाफ़ धरणो हयो, उन खां अॻु में पीपल्स पार्टी हमेशह सिंध जे हारियुनि कर्मियुनि जे हक़नि ऐं पाणी जी जंग विड़ी आहे। MNA सैयद जावेद अली शाह जेलानी चयो त पहिरियां ई सिंध में 23% पाणी जी खोट आहे। जेकॾहिं कैनाल ठहिया त सिंध में पाणी बचंदो ई कोन। रैली खे ख़िताब कंदे ज़िला सदर नवाब खान वसाण MNA नफ़ीसा शाह जेलानी चयो त सिंध कॾहिं त पाणी वारे मसइले ते कंप्रोमाइज़ न कंदी। ही वक़्तु समूरी सिंध खे गॾिजी पाणी खे बचाइण न के सियासत जो आहे। हिन चयो त पीपल्स पार्टी सिंध जे पाणी खे बचाइण लाइ हर तकलीफ़ बर्दाश्त करण लाइ तयारु आहे। असीं सिंध जे मज़दूर हारी तबिके जी कंहिं बि सूरत में सूरतबाज़ी न कंदासीं। रैली में गंबट, कंगरी, सोबोदेरो, खैरपुर, कोडेजी, फैज़गंज, नारो समेत ज़िले जे 8 तालुक़नि जे सियासी समाजी अॻवाननि, पार्टी उहिदेदारनि, कारकुननि, चेयरमैननि, काउंसिलरनि, हारियुनि कर्मियुनि वॾे अंग में शिरकत कई। कारकुननि जे हथनि में पाणी बचाओ सिंध बचाओ जा प्ले कार्ड बि गॾु हुआ।